असां आस्ते आस्ते सम्झी विया आहियूं। तंहिंजे करे इन क़िस्म जी विरासतनि में न दोस्त अचनि था न अचणु घुरिजनि। सो ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको मौज़ू आहे उन मौज़ू जे हवाले सां असांखे इंतिहाई घणी ख़ुशी आहे त न सिर्फ़ु सखर में बल्कि सिंध जे कुंड कुड़िछ में इन क़िस्म जे मौज़ूअनि जे ऐं ॻाल्हि ॿोल जी सख़्तु ज़रूरत आहे। उनजो कारण इहो आहे त असां सम्झूं था त सिंध खे जेका असां तहज़ीबुनि जी माउ चऊं था, जंहिं ज़ाहिर तहज़ीबुनि जी माउ आहे त उहा इल्म जो हिकिड़ो तमामु वॾो ज़रख़ेज़ धरती रही आहे, जंहिं दुनिया जी केतिरियुनि तहज़ीबुनि खे बि सेखारियो आहे। हाणे हालत इहा आहे जो असां पाण जेको आहे सो परेशान आहियूं ऐं पंहिंजी सुञाणप जे लाइ हेॾां होॾां जेको आहे सो लोणा था हणूं, त कंडीशन इहा बीठी आहे जो असां पंहिंजी सुञाणप अहिड़ी अची बीठी आहे जो कंहिंखे पंहिंजी सुञाणप कराए नथा सघूं। सो इन जे लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ी जेका कड़ी तारीख़ में किथे टुटी आहे उन ते बि बहस करणु घुरिजे। दुनिया सॼी जे अंदरि जेको इल्म जो ऐं जेको आहे सो सुजाॻी जो दौरु आहे उहो दुनिया सॼी में कहिड़नि हालतुनि में गुज़रियो आहे उनजो तक़ाबिली अभ्यास करणु घुरिजे, दुनिया जे तजुर्बनि में सिखणु घुरिजे। त गॾोगॾु असांजे ज़ाती जेको आहे सो हितां जी जेका सो तारीख़ आहे उनजे वाक़िअनि मां बि असांखे सिखणु घुरिजे। ऐं इहो सिखण जो मरहलो तॾहिं ॾाढो ज़बरदस्त थींदो या थिए हा जेकॾहिं असां जेके हिते वेठा आहियूं इन्हनि में असां हीअं साईं सादिक बंबरे साहिब कचहरी बि कईसीं वेठे वेठे त नौजवाननि जो जेतिरो बि अंग वधबो असां जंग ओतिरी बहितर तरीक़े सां ऐं तकड़ी खटंदासीं। सो छाकाणि त ज़ाहिर तव्हां सभु एतिराम लाइ कयो, पर असांजो माज़ी ऐं असांजो मुस्तक़बिल जेको आहे सो उहे दोस्त आहिनि जेको हिन जी भिटाई जो इहो बैत आहे त रही अचिजे राति ॾींहुं तिन जुंगनि संदी जाए। हाणे उहे नौजवान जेकॾहिं गॾु असां सां हूंदा सिखंदा त पोइ मामिलो अॻिते वधंदो, न त इहे आहिस्ते आहिस्ते ॻाल्हियूं सुस्त थींदियूं वञनि थियूं। सो तव्हां सभिनी जी महिरबानी जो नौजवान दोस्तनि मां